बिटशा मां ख़बर ईंदा हलूं त MP मखदूम महबूबुल जमा जे मैनेजर मीर मुसरत जाफरी बिटशा पहुची पीर ऑफ बिटशा सैयद गदा हुसैन शाह लतीफी एडवोकेट आसिफ राजपूत सां मुलाकात करे बुगिया मौला फैजान मदीना कामेला ग्राउंड जे रोड ते सैयद गदा हुसैन शाह लतीफी एडवोकेट आसिफ राजपूत जी अगवानी में लगंदड़ पेवर ब्लाक जो जायजो वरतो। उन मौके ते वसीम बुगियो अली शेर रिंद गुलाम कादिर बुरड़ो ऐं ॿिया मौजूद हुआ। जॾहिं ते पीर ऑफ बिटशा सैयद गदा हुसैन शाह लतीफी चयो त मखदूम जमील जमा ऐं मखदूम महबूब जमा जे ताउन सां बिटशा जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि में पेवर ब्लाक जो कम जारी वसारी आहे। इंशाअल्लाह शहर जे घटी में पेवर ब्लाक लॻराए घटियूं बेहतर खूबसूरत बणायूं वेंदियूं। शहर जी अॻ दफ़े बि काफ़ी ख़िदमत कई आहे ऐं अॻिते लाइ बि ख़िदमतूं करे रहिया आहियूं, छो त ही मुंहिंजो शहर आहे। हिते सफ़ाई सुथराई तरक़ियाती कम कराइण में मुंहिंजी ऐं मुंहिंजे शहर जी इज़त आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।